नाज़रीन ख़बर शेयर कंदालो सखर में हथियारबंदनि फुर मज़ामत ते कपिड़े जे मशहूर वापारी हाफ़िज़ हम्माद अंसारी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। उन हवाले सां मिलियल ॼाण मूजिबि शहर जे मशहूर हाफ़िज़ क्लॉथ हाउस जे मालिक हाफ़िज़ हम्माद अंसारी जो लाश गैराज मां हथ आयो। इतला ते पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश सिविल अस्पताल सखर मुंतक़िल कयो। वारसनि जो चवणु आहे त मोटरसाइकिल सवार अणिॼातल हथियारबंद नई अल्टो कार फुर करण दौरान मज़ामत ते वापारी खे क़तल करे फ़रार थी विया। हथियारबंद पंहिंजी मोटरसाइकिल छॾे कार में फ़रार थी विया आहिनि। ॿी तरफ़ पुलिस CCTV कैमरानि तोड़े जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां जांच करे कुछ ही कलाकनि में अंधो क़तल केस हल करे वरितो आहे। पुलिस जवाबदार उसामा शेख जेको मक़तूल नौजवान हम्माद अंसारी जो वेझो दोस्त हो उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। जंहिं ॾोह जो पिणु एतिराफ़ कयो। पुलिस मूजिबि जवाबदार उसामा शेख एतिराफ़ कयो आहे त हिन पैसनि जी लालच में अची अहिड़ो क़दम खंयो जॾहिं त पुलिस क़तल में इस्तेमालु थियल पिस्टल बि हथु करे वरितो आहे।